अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं आहियां जो पंहिंजो अलीहसन चढ़ड़ ऐं अवां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल ऐं फेसबुक पेज अलीहसन चढ़ड़ फैंस। तो दोस्तों ॻाल्हि कंदासीं ड्रामा सीरियल दौलाब जी नई किस्त ऐं मुंहिंजी ईंदड़ फिल्म जल्लाद जे बारे में। अव्हांखे ॿुधाईंदासीं हिन ड्रामे जे सस्पेंस जे बारे में। त सभ खां पहिरियां मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट कयो ऐं दोस्तनि ताईं शेयर कयो। त दोस्तों ड्रामा सीरियल दौलाब अवां ॾिसो पिया, तमामु वॾो मक़बूल पियो वञे ऐं जीअं ज़हर ज़िंदगी मक़बूल हुयो, ही ड्रामो हुन खां बि वधीक मक़बूल पियो वञे। उन जो कारण हीअ आहे त हिन ड्रामे में तमामु घणी नवाण आहे। ही जेको ड्रामो आहे इन में हर शइ जेका उहा नई ॾेखारी वई आहे। सिंधी ड्रामनि ते वॾी तनक़ीद थींदी हुई, पर हाणे उन तनक़ीद जा जेके मोह टोड़ साईं नूर नूर जवाब ॾिना आहिनि। तमामु ज़बरदस्त हीअ जेको ड्रामो आहे, हिन जा हर करेक्टर, हर किरदारु सस्पेंस सां भरपूर आहे। हिन में असां हर किस्त जेका ईंदी आहे इहा सोचींदा आहियूं त अॻिते छा थींदो। ऐं दोस्तों मां अव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन सस्पेंस खे सिर्फ़ु ई अव्हांखे मां ॿुधाए सघां थो, छो त मां इन ड्रामे सां रिलेटेड आहियां। उन जे करे जेके मुंहिंजी वीडियोज़ ईंदियूं आहिनि उहे जेका मुकमल ॼाण सां भरपूर हूंदियूं आहिनि ऐं अव्हां हिन वीडियो खे स्किप न कंदा कयो। स्किप करण सां अव्हां जो तमामु वॾो नुक़सानु इहो थींदो आहे त जेके मां ॻाल्हियूं कंदो आहियां उन ॻाल्हियुनि ताईं पहुचण लाइ अव्हां रहिजी वेंदा आहियो ऐं तॾहिं मूंखे कॉल कंदा आहियो। ऐं ड्रामो सीरियल दौलाब जेको हिन वक़्तु तमामु घणो मशहूरु थी चुको आहे ऐं ख़ासि कर आज़म मेंगल जो जेको करेक्टर आहे उहो तमामु हाईलाइट थी चुको आहे। आज़म मेंगल जेको हिन ड्रामे में हिकु वॾेरो त आहे, पर हिकिड़ो इनकलाबी वॾेरो आहे ऐं उन जे माराइण जे कॾ हाणे घणा माण्हू पइजी विया आहिनि। ओॾो DSP ख़ुदि इहो चाहे थो त आज़म मेंगल जो क़त्लु थिए। अगरि हुन जो क़त्लु नथो थिए त हू इदारनि ते हावी थी वेंदो ऐं ख़ुदि हुन DSP ख़िलाफ़ु थी वेंदो ऐं DSP परेशान आहे। हुन जो कारण हीअ आहे त हुन जेका माफ़िया जी लिस्ट पुलिस हवाले कई आहे, कोर्ट तरफ़ खणी वञण वारो आहे, उन जे करे हुन ते जल्द खां जल्द ही हमिलो कराइणु चाहे थो। शाहनवाज़ ख़ान त उअं ई पहिरें हमिलो कराए चुको आहे, पर हिन में DSP मुलविज़ आहे। हिन में घणा माण्हू मुलविज़ आहिनि ऐं अव्हांखे ख़बर आहे त जॾहिं इनकलाबी माण्हू अॻिते ईंदो आहे त उन जा पेर रोकण जे लाइ हुन ते हमिलो करायो वेंदो आहे, हुनखे मारियो वेंदो आहे। ऐं होॾां जावेद अबड़ो ककर हाणे हिकु छोकिरी जो रस्तो रोकींदो ऐं उनखे पंहिंजे प्यार जो इज़हार कंदो। शाहनवाज़ ख़ान राज़न वारनि सां मिली मुराद वारनि खे मराइण जी कोशिशि कंदो आहे ऐं होॾां सोढल जेको शाहनवाज़ ख़ान खां सख़्तु सुवाल करे थो ऐं शाहनवाज़ ख़ान हुननि खे धमकी बि ॾेई छॾी आहे त ही गरम खून आहे। मुराद खे चए थो त हिन खे रोकियो न त ही मारियो वेंदो। ऐं हिन में हुन वॾेरे जो जेको करेक्टर आहे उहो साम्हूं अचे पियो त केॾो ज़ालिम आहे ऐं उन ज़ालिम वॾेरो जेको आहे हिननि में ही ठाह करणु न ॾींदो। होॾां हिकिड़ो ॿियो करेक्टर जेको नओं ज़ाहिर थियो आहे अॻी किस्त खां, हिकु चेरे जो करेक्टर। हाणे ही सस्पेंस आहे। चेरे जो करेक्टर तमामु वॾो ऐं लालू पिताफ़ी हिन करेक्टर खे तमामु ज़बरदस्त नमूने निभाए पियो। हाणे ही करेक्टर तमामु ज़बरदस्त आहे। ही ॾिसण जहिड़ो करेक्टर आहे। ही सस्पेंस सां भरपूर करेक्टर आहे। ही अचानक ज़ाहिर थियो आहे। छो ज़ाहिर थियो आहे, छाजे लाइ ज़ाहिर थियो आहे, वाक़ई ही चरियो आहे या न आहे, ऐं छा ही पुलिस जो माण्हू आहे जेको हिननि ख़िलाफ़ु छॾियल आहे ऐं वॾी कार्रवाई करणु चाहे थी पुलिस। हाणे ही जेको करेक्टर आहे हिन खे अव्हां गौर सां ॾिसो त ही करणु छा चाहे थो।
हे जेको चेरे जो करेक्टर आहे, मुंहिंजो दिमाग़ ख़राबु आहे वग़ैरह वग़ैरह। माना हीअ जेको हर जॻह ते अचे थो, मंसूर खान वटि अचे थो, ॿियनि जॻहियुनि ते अचे थो, त हू करणु छा चाहे थो, इहो हिकु वॾो सस्पेंस आहे। इन सस्पेंस खे अवां ॾिसो ऐं इंजॉय कयो। ऐं हीउ छा छा करे थो, छा करणु वञे पियो, ऐं हिन ड्रामे जो मक़सदु छा आहे। जीअं जीअं अवां हिन खे ॾिसंदो ईअं अव्हांखे उहो मक़सदु अयां थींदा। हा त दोस्तो, ड्रामे जे बारे में ॿुधाइण लाइ ॻाल्हियूं त तमामु घणियूं आहिनि, पर वीडियो तमामु घणी वॾी थी वेंदी। ऐं हर वीडियो में अव्हांखे नयूं नयूं ॻाल्हियूं ॿुधाईंदो रहंदुसि। ऐं फिल्म जल्लाद तमामु ज़बरदस्त अव्हां ॾिसो पिया हुनजो प्रोमो। ऐं ही तमामु जल्द जेका आहे रिलीज़ कई वेंदी। हिन जी एडिटिंग हले पई, ॾींहुं राति असीं महिनत कयूं पिया, कोशिशि कयूं पिया त ही फिल्म अव्हांखे जल्द खां जल्द ॾियूं। ऐं इंशाअल्लाह तमामु जल्द हिन जी जेको डेट ॾिनी वेंदी, ऐं डेट ॾियण खां पोइ ही फिल्म मुंहिंजे हिन यूट्यूब चैनल ते रखी वेंदी। ऐं इन त ॾींदा पंहिंजे अली हसन चढ़ड़ खे इजाज़त। वेंदे वेंदे मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट कयो, ऐं दोस्तनि ताईं शेयर कयो। ऐं ॾिसंदा रहो अली हसन चढ़ड़ फैंस। ऐं अव्हांखे नयूं नयूं ॻाल्हियूं ॿुधण में ईंदियूं। त अल्लाह हाफ़िज़।